जी नाज़रीन, इस्लाम कोट के फ़कीर पाड़े जो रहवासी है फ़कीर मुश्ताक हिन वक्त पंजन ॿारनि समेत इस्लाम कोट प्रेस क्लब ते एहतजाज करे पियो। हू चवे पियो त आऊं पढ़ियल लिखियल बि आहियां ऐं मूंखे जेका से नौकरी न पई मिले। 2004 खां आऊं मुख़्तलिफ़ खातनि में जेका से पंहिंजा कागज़ ॾेई चुको आहियां। दर दर जेका से आऊं ठोकरूं खाइण जे बावजूद मुंहिंजी केरु सार लहण वारो कोन्हे। हिन वक़्तु आऊं माज़ूर थी चुको आहियां। टंग जी ऑपरेशन थियल आहे, चयो त कननि जी ऑपरेशन थियल आहे। 4 ॾींहंनि खां बेरोज़गार रहण खां पोइ मुंहिंजा जेके ॿार आहिनि उहे बुखो काटण ते मजबूर आहिनि। प्रेस क्लब इस्लाम कोट ॾाढो एहतजाज करे पियो अचे त हुननि खां ॻाल्हि। असल मसइलो इहो त मूं 1992 में मैट्रिक कई आहे, 97 में इंटर कई आहे। हर डिपार्टमेंट आऊं अप्लाई कंदो आयो आहियां। ठीकु आहे, 7 साल मूं UCG प्रोजेक्ट 5 में मूं पटेवाली कई आहे। उन्हनि जी मूंखे पघार ई कोन मिली। पोइ मूंखे कंहिं दोस्तनि मूंखे चयो त भाई एंग्रो में रजिस्ट्रेशन कराया, जंहिंजी रजिस्ट्रेशन नंबर आहे KT 34,152, जेके 1 साल थियो आहे। उहा हुनजो रिप्लाई कोन आहे। पोइ मलेरिया सुपरवाइज़र मूं अप्लाई कयो आहे, जंहिंजो फाइल नंबर आहे 11,294, तव्हांजे अखियुनि अॻियां आहे। पोइ मूं पुलिस डिपार्टमेंट में 3 खां 4 दफ़ा अप्लाई कयो। इकरा टेस्ट 2004 में तइलीम डिपार्टमेंट में अरबाब ग़ुलाम रहीम साहब जे दौर में जेका टेस्ट हुई उहा मूं पास कई। सिंध यूनिवर्सिटी में अप्लाई कयो। पोइ नादरा में मूं अप्लाई कयो। IHS इंटीग्रेट हेल्थ सर्विस डिपार्टमेंट में अप्लाई कयो। फॉरेस्ट डिपार्टमेंट में अप्लाई कयो। एनर्जी डिपार्टमेंट दोस्तनि खां किरायो वठी ऐं कराची वियुसि, हुते मूं अप्लाई कई। तंहिंखां पोइ बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम मुंहिंजी घरवारी जो नालो 2009 में जी बंदि थियो आहे। उहा अॼु तक अञा ताईं बहाल कोन थियो आहे। पोइ तइलीम खाते में मूं पटेवाली में अप्लाई कयो। हाईवे में मूं पटेवाली में अप्लाई कयो। एतिरे क़दुरु अस्करी में अप्लाई कयो। CV मूं ॾिनी आहे साईं मोरियो साहब खे, जेका मैनेजर आहे। तक़रीबन असीं 9 भाती आहियूं घर में खाइण वारा। 4 मुंहिंजो नियाणे, 2 पुट, 2 असीं ज़ाल मुड़ुस, हिकिड़ी मुंहिंजी वालदा जेका बेवा उथण खां लाचार आहे। अॼु 3 ॾींहंनि खां मुंहिंजा ॿारड़ा लंघण वेठा आहिनि बेयारो मददगार। मुंहिंजी टंग जी ऑपरेशन थियल आहे 1997 में। आऊं हलण फिरण खां बि लाचार आहियां। गवर्नमेंट ऐं असांजे मोतबर MPA फ़कीर शेर मोहम्मद बिलालानी साहब खे, जंहिंखे असां खुले में खुले वोट ॾिना आहिनि। ॿियो असांजो MPA मोहतरम जनाब डॉक्टर महेश मलानी साहब खे बि खुले में खुले वोट ॾिना आहिनि। साईं जन खे इहा नेक रोशन अर्ज़ु कजे थो त मूं मिसकिन खे पटेवाली या सुपरी अगरि मूंखे मिली वञे पोइ बि आऊं इहो ख़ुशी सां पियो कंदुसि, जंहिंमें मूंखे हर महीने गवर्नमेंट जी पघार मिले ऐं मुंहिंजे बच्चनि जो रोज़गार सुकून सां मिली सघे। जेके मुंहिंजा बच्चा 3 ॾींहंनि खां अॼु लंघण वेठा आहिनि। मां बाबा ने रोटी भी जाया को 7 ॾींहं थिया आहिनि लांघे वेठा आहियूं। असां PP ना होट ना मां बाबा टंगरी ऑपरेशन थियल आहे, कन्नारे ऑपरेशन थियल आहे, बीमार आहे। अगर असां बाबा ने ड्यूटी ना मिली तो खुदकुशी करे छॾां। 3 ॾींहं थिया लांघे वेठा, मां बाबा ने ड्यूटी मिले वञे। असांजो भाउ आहे मुश्ताक सौट आहे असांजो, इहो सफ़ा बेरोज़गार आहे ऐं हिन जी फैमिली वॾी आहे। फैमिली वॾी हुजण जे करे इहो ॾाढो परेशान आहे। इन जी परेशानी खे असां बिल्कुलु नथा ॾिसी सघूं। असीं वस वारनि खे अपील था करूं त महिरबानी करे हिन जो मसइलो जल्द हल कयो वञे। हिन अॼु इहो चताव ॾिनो आहे त मूंखे जेकॾहिं का बि नौकरी न ॾिनी वई त आऊं पंहिंजनि ॿारनि समेत इस्लाम कोट प्रेस क्लब ॾाढो पंहिंजो पाण खे बाहि ॾेई साड़े छॾींदुसि। सिंध हुकूमत खे घुरिजे त फ़ौरन नोटिस वरितो वञे ऐं मुश्ताक फ़कीर मुस्तक़ ऐं हिकु पढ़ियल लिखियल नौजवान आहे, उनखे का नौकरी ॾेई उनजी ज़िंदगी ऐं उन्हनि जे घर भातनि जेका ज़िंदगी आहे उहो बचाई वञे। काज़ी बजीर, अवामी आवाज़ TV न्यूज़, इस्लाम कोट। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।